अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी जअल सय्यिदनल हुसैन अल्लज़ी जअल सय्यिदनल हुसैन सय्यिदश शुहदा वस्सलातु वस्सलामु अला जद्दिही सय्यिदिना व नबिय्यिना व रऊफिना मुहम्मदिन सय्यिदिल मुरसलीन वल अंबिया व अला आलिहिल अत्किया व अस्हाबिहिल अस्फिया अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरानिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। मुस्तफ़ा मुख्तार जो प्यारो शहीद करबला हैदरे कर्रार जो प्यारो शहीद करबला मुस्तफ़ा जेके कयूं पंहिंजे कुलनि ते प्यार सां फ़ातिमा ज़हरा जो दिल वारो शहीद करबला छा करे इदरीस आजिज़ जी ज़ुबान उन जी सना थियो शहादत साण सौ बारो शहीद करबला आए बुलबुलाने गुंचे गुलजार अहमदी सल्लु अला मुहम्मदिन व आले मुहम्मदी। सलात शरीफ सभी मिली वली आवाज़ सां पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। इज्जत एहतराम जे काबिल
प्यारा मुसलमान भाइयों, अजीज दोस्तों, सोने नबी जी कुल्हन जी सवार अहले सुन्नत जी कलब जी करार राकबे दोषी रसूल जिगर गोशाई बतूल हजरत सैयदना इमाम आली मकाम इमाम हुसैन जी याद में अजो कोई जलसो काफी देर का वची हली रहो नातूं तकरीरूं बुधी तवां पंहिंजूं दिलियूं ठारियूं मां बि इंशाअल्लाह ताला थोड़ो लाउड खां वेही रहो साईं। मुख्तसर टाइम में कुछ गालियों अवांजे खिदमत में पेश करे इजाजत वठंदुस कुरान शरीफ मां जेके प्यारा अल्फाज मूं पढ़िया मां समझां थो त हर मोमिन मुसलमान खे इहे अल्फाज याद हुंदा। अलहम्द शरीफ दर के याद पर जी याद ना इस याद करण जरूरी थस न कंदो त गुनाहगारा छो त अलहम्द शरीफ सूरह फातिहा नमाज में पढ़ण वाजिब ऐं ज़िम्न में एकड़ी बी गाल बुधो त नमाज में जेके बसी शयूं पढ़ूं था हुजण इए खपे त असांखे उन्हनि जी माना बची। हाणे मिसाल तौर असां चयो जीअं तकबीर तहरीमा आई सी अल्लाहु अकबर इन जी माना अचण खपे अल्लाहु अकबर माना अल्लाह तमाम वॾो आहे। घणा तर्जुमो कंदा आहिनि अल्लाह हर शइ खां वॾो आहे, इहो तर्जुमो दुरुस्त कोन्हे। इमाम अहमद रिज़ा खान फाज़िल बरेलवी ऐं ॿियनि आलिमनि इन्हनि तर्जुमे खे हर शइ खां वॾो आहे ईअं न चइजे, बस अल्लाह तमाम वॾो आहे। वरी जीअं माण्हू नमाज में शुरू थियो त छा पढ़ंदो सना सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक व तबारक अस्मुक व तआला जद्दुक व ला इलाहा गैरुक। इन जी माना अचण खपे त मां चवां छा पियो। असल में थियो ईअं आहे त असांजा माण्हू आलमन खां परे थी विया, वरना असां अॻे ईमान वारा मोमिन हिकड़े हिकड़े लफ्ज़ई मसले जे लाइ सवे मेल पंध करे खिदमत में वनी मसाला सिखंदा। पर फितने जो माहौल अल्लाह ताला पनाह अता फरमाई। अलहम्द शरीफ जी हाणे जी सजी नमाज जी माना ॿुधाईंदोसांव त देर थी वेंदी, बाक़ी इंशाअल्लाह ताला वरी करे मौक़ो मिलियो त ॿुधजो ऐं मूंखां पुछो त तव्हांखे ॿुधायां त सजी नमाज जी माना छा आहे। अलहम्द शरीफ में ए दुआ या कलमात तवज्जो आहे केड़ा अल्लाह ताला फरमायो इहदिनस सिरातल मुस्तकीम। सुभान अल्लाह खुदा जो अलाए छो हथ त मथे खणी सुभान अल्लाह जो मदीने वञो एड़ी सुस्ती दा के चई कान थी राज जा पर हुंदा त माण्हू उॾामंदो आहे ऐं सुभान अल्लाह वॾी चवंदो आहे। हथ मथे खणी चो सुभान अल्लाह इहदिनस सिरातल मुस्तकीम। मौला असांखे सिधी वाट ॾेखार। हाणे तव्हांजी इहो जेको रोड लही आयो इहो सिधी वाट आहे। लुग़वी लिहाज़ सां त इनखे बि सिराते मुस्तकीम चइजे।
पर हिते वाट मां मुराद छाई अल्लाह ताला पाण अॻिते ॿुधायो सिरातल लज़ीन अनअमत अलैहिम मौला असां खे सिधी वाट ॾेखार ॿुधो अॻिते वरी पाण ॿुधाई त सिधी वाट कंहिंजी सिरातल लज़ीन अनअमत अलैहिम उन्हनि जी वाट जन ते तो रब इनाम कयो एहसान कयो गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन गज़ब कयल जी न गुमराहन जी न इनाम वारन बानन जी वाट असां खे ॾेखार अञा ॻाल्हि समझ में न आई इनाम वारन जी वाट भला कहिड़ी आहे अल्लाह ताला ॿुधायो ई कोन क़ुरान करीम जो तफ़सीर थींदो आहे चैन क़िस्मनि जो हिकिड़ो हूंदो आहे तफ़सीरुल क़ुरान बिल थोरो डिले घटि करी लाउडर डिले घटि तफ़सीरुल क़ुरान बिल क़ुरान क़ुरान जो तफ़सीर क़ुरान सां हाणे हिकड़ी आयत क़ुरान में मिलंदी त असीं वरी उन जो तफ़सीर क़ुरान मां कंदासीं कोशिश कंदासीं त का आयत अहिड़ी मिले जेका क़ुरान में हुजे जंहिंसां ॿी आयत जो तफ़सीर थिए अचो त क़ुरान ॿुधूं अल्लाह ताला फरमायो वमन युतिइल्लाह वररसूल फउलाइक मअल्लज़ीन अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदाए वस्सालिहीन वहसुन उलाइक रफीका जेके माण्हू अल्लाह रसूल जी इताअत कंदा उहे उन्हनि सां गॾु हूंदा जन ते मूं रब जो एहसान पोइ ते छा जी सिरातुल लज़ीन अनअमत अलैहिम उन्हनि जी वाट जन ते इनाम वरी हिते पाण ॿुधाई ओहे पाण जन ते मुंहिंजो इनाम आ बोला कहिड़ा आहिनि हाणे मिन बयानिया मिनन नबिय्यीन यानी नबीय वस्सिद्दीक़ीन ऐ सिद्दीक़ वश्शुहदाए ऐ शहीद वस्सालिहीन ऐ सालिह वहसुन उलाइक रफीका ॾाढा ये भला साथी थव केड़ा बाना इनाम वारा नबी है ॻाल्हायो जाओ नबी है जाओ नबी है सिद्दीक है शहीद है सालिह है हाणे अल्लाह चए सिद्दीक ऐं मदीने जो मीर खुद मदीने शरीफ में रानी परवारो जेके सिद्दीक चवे तूं भी असीं भी उनके सिद्दीक चऊं या न चऊं ॻाल्हा मवालो न मञी त छा थी वियो नबी चए त सिद्दीक नबी जेके चए त सालिह मदीने शरीफ जो शहर आ तू जाई मुंहिंजा नबी ओहद जबल जे मथा चढ़िया साथ में हजरत अबू बकर हजरत उमर हजरत उस्मान यह रिवायत सियासत में मौजूद अहले हदीस जो वडे में वडो सिंध में
किन कंदड़ बदी राशिदी पीर झंडे वारन जो औलाद सर रहंदो हो उन जो शागिर्द हो पंजाब में जुबैर अली ज़ई अन्या ताईं नेट ते उन जुबैर अली ज़ई जा विजहन पुछन पिया साईं इहा रिवायत सहाब में आहे त नबी साईं ओहद जबल जे मथा चढ़िया साथ में हजरत अबू बकर हजरत उमर हजरत उस्मान जन इनन शख्सियतुन ओहद जे मथा कदम रखिया ओहद जबल फरजफ बिहिम हिय झूमियो जी हिते तां वट को आलम बुजुर्ग जे त राज पर झूमन के चवण द आलम लहन द लंगर खाऊं ओए न पर के राज पर झूमदा वाह साईं वाह जो कम थियो साईं जियो परे खां वीचारो थक जी टुट जी खैर सां तकरीर कंदो आलमन जी दुर्वेशन जी पीरन जी आमद ते तणी झूमदा हो ओह जबल जड मदीने जे मीर जा कदम मुबारक मथा लगस इश्क में झूमे थो तो द जेसी जारी रब शल जारी इश्क यमाजी में ताम पढ़ायो अज वडेरा न थियो इमाम हुसैन जे दर्जा फकीर है ऐ चौ जेसी जारी रब शल जारी इश्क यमाजी में जडह बीमारी मालिक मारी इश्क यमाजी साक मिल ईमान अता थी दो ईमान अता थी दो सोहनी हदीस थी हिय सिखारी इश्क यमाजी में सिक जे सदके सोहणु सदीका रहियो रोजे में अज रोजे में गड थस सुतल मुझे वाल साहब के हिकिड़ी चयो साईं पहिरियां मां कोन मञींदो सान पर हाणे मञां थो साईं जो हाणे छो थो मञी न चईसीं असां खे हिते चयूं हीअं कयूं असां खे त ॾाढो नफ़रत ॾिनऊं उते जो मदीने में वियुम जॾहिं मदीने जे साईं ते सलाम पढ़ियुम बरसां लिखल हो अबू बकर ते सलाम पढ़ मौजो कायनात जो मालिका भर में सुमारियो वेठो थन दुश्मन के भर में सुमार बुझा सिक जे सदके सुहणु सदीका रहियो रोजे में राज पर रहियो रोजे में उम्र समूरी छड़िए गुजारी इश्क यमाजी में न कुरान पढ़ियो न हदीस पढ़ियो बस मिड़ी अफसानन ते हली करे मानन के बरगलाण अमर आवाज ते फारूक आजम दिल में रखो दीन जो दर फारूक आजम दिल में रखो हो दीन जो दर्द सदा चौराज परो दीन जो दर्द सदा दुश्मन आवाजा गोले प्यो मारी इश्क यमाजी में ओद जबल ते जो नबी करीम चढ़िया साथ में हजरत अबू बकर हजरत उमर हजरत उस्मान
यो वहां भी जुद उहद जबल इहा रिवायत जुबैर अली ज़ई खां पुछ्यो साईं भला इहा रिवायत किया जुद हिनन में मर्ज़ा वहाबिन में चवा जेका रिवायत नबी जे शान जी बुजुर्गन जी ने चवा ज़ईफा हिन खां पुछ्यो नेट ते अथव सर्च कजो यूट्यूब ते ॾिसजो पुछ्यो जुबैर इहा रिवायत भला किया त जे में याद नबी सही जो ओद जबल ते चढ़िया सहाबी कढा ओद झूमियो जे इहा रिवायत सहीया माना सनद सही तस रावी सकाई मोतबर तस बुधो हाने जी जो ओद जबल ते सरकार कदम रखिया न हजरत अबू बकर हजरत उमर हजरत उस्मान गड हो त ओद जबल जो लुटियो जे ज़लज़लो अची त सरकार फरमायो उस बीर बीर ओदा बीर वहां भी चंदन नबी के इख्तियार किथे न नबी के ताकत आ जा अरे मां चोद जो ज़लज़लो अचे हेडो सारो जबला तू त बिहारे ॾेखार कायनात जो सरदार हिकड़ी ठोकर हणी एडे वडे ओद जबल के हबीब बिहारियो आई सिर्फ बिहारियो न पाण फरमायो फ़इन्नमा अलैका नबियुन व सिद्दीकुन व शहीदान अज तो ते नबिया सिद्दीका ब शहीद एकड़ो उमर फारूक आई पियो उस्मान ज़ुन्नूरैन सिद्दीकन में सिद्दीका सिद्दीकियत ब इनामा नबुव्वत ब इनामा शहादत ब इनामा हजरत बेटा ईसा रहमतुल्लाह अलैह तो फरमाए तू सूरिया सी गार असल आशिकन जो मुड़न मोटन मेणो थया नजारे निर्वार कुसन जो करार असल आशिकन के वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउन वलाकिन ला तशउरून। अब तू गरो बड़सी तू जोर से सुभान अल्लाह जद वही पानी चवंदा हूं मच्छर पटंदा हिनन के कोंदा सुभान अल्लाह पारियो तो वो जलसो रखियो तो वाला जा हिम्मत त कयो जोर से सुभान अल्लाह चो तो मदीने जी दुआ कया माशाअल्लाह सुठी शया समझो पिया अब गंजा पर मिड़े ता जे सुजागी जेला चवंदा हूं अल्लाह चो जे के मुझे राह में कत्ल कया वञन उनन के मोल न चो बोला मोल रचो मुड्ढी इकड़े अंदर पई न हथ बे अंदर पिया थन छा चऊं फरमाई जेरान वला किल्ला तशकुरून समझी न सकदो शूर छा में थिंदुआ दिमाग में ए इंसान जो दिमाग है ना इन दिमाग के शूर मिलंदो पंजन हिस्सन सा जन के असी चवंदा हवा से ज़ाहिरा दिसण जी हिस्सा बुधण जी हिस्सा चखण जी हिस्सा छुहण जी हिस्सा ए जेके हिस्सू हन इन्हन हिस्सन जे जरिए दिमाग शैन के महसूस कंदो अल्लाह ताला फरमायो शहीदन के मुअल न चो मौला हिस्सू त चवन थियूं त मुअलहन अल्लाह ताला फरमायो हिस्साई शूर जो ताल्लुक जाहिरी हिस्सन सां वा चखण सां छुहण सां
दिसण सां ॿुधण सां इन्हनि शयुनि सां शूर मिलंदो आहे। अल्लाह ताला फरमायो ईअं न कयो, तव्हांजे सम्झ में नथो अचे इन्हनि खे तव्हीं मुअल्ल न चओ। भोला भला इंसान आहियूं, उन्हनि जे लाशनि खे जो ॾिसूं था, किथे मुठी पई थियनि, किथे हथ पिया थियनि, किथे पेर पिया थियनि, किथे अखियूं पयूं थियनि, मुअल्ल भला गुमान त कयूं। अल्लाह ताला फरमाए वला तहसबन्नल्लज़ीन क़ुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून। थोड़ो आवाज ॾीस लाउडा। ऐं हरगिज़ हरगिज़ उन्हनि खे मुअल्ल गुमान बिल न कर जे रहनि मोजा मौला पीरनि खां जुदा, मारुनि खां जुदा, मिटनि खां जुदा, माइटनि खां जुदा, अज़ीज़नि खां जुदा, रिश्तेदारनि खां जुदा। जॾहिं माण्हू पंहिंजनि खां जुदा थींदो आहे, मानी न वणंदी आहे, खाधो न वणंदो आहे। भला शहीद जेके पंहिंजे मिटनि माइटनि खां जुदा थी आया आहिनि, उहे खाइनि बि था आहिनि। अल्लाह फरमाए इंद रब्बिहिम युरज़क़ून, उन्हनि खे पंहिंजे रब वटि रिज़्क़ मिलंदो आहे। अल्लाह खे चऊं मौला रिज़्क त मिलंदो अथनि, पर भला ख़ुश बि आहिनि पंहिंजे मिटनि खां सवा। फरमाए फ़रहीन बिमा आताहुमुल्लाहु मिन फ़ज़लिही, जेको रब उन्हनि खे पंहिंजे फज़ल मां ॾिनो न ते ख़ुशियूं कंदा आहिनि। हाणे तई भला चाचन चिबड़न खानन खां पुछो, चाचा चिबड़ खान इहे आयतूं जॾहिं लथियूं तॾहिं त इमाम हसन हुसैन जहिड़ा ज़िंदा, हाणे बि ज़िंदा आहिनि, शहादत कान मारी हुयूं। कंहिंजे बारे में इहे आयतूं लथियूं, कंहिंजे लाइ थो रब चए उन्हनि खे मुअल्ल न चओ। अज त तू माण्हुनि खे बरगलाई थो त नबी जे साहबनि छा कयो? साहबनि पंहिंजा कंध कटराया, जानियूं ॾिनियूं, उहे छा चवंदा? चवंदा नबी का हुक्म हो तो कूद जाए हम समुंदर में, जहां को महव कर दे नारे अल्लाह अकबर में। सहाबा आसमानी रुशद के रोशन सतारे हैं, अरे जहां को महव करने में ये नूरानी मुनारे है। ओहद जी जंग लगी, साहबी शहीद थिया। सरकार फरमाया जअलल्लाहु अरवाहहुम फी अजवाफि तैरिन खुदरिन, उन्हनि शहीदनि जे रूहनि खे अल्लाह सावन पखियुनि जे पेटनि में रखियो। तरीदु अनहार जन्नति व तअकुलु मिन थिमारिहा, ॿुधो जन्नत जे मेवनि मां खाइनि पिया, जन्नत जे नहरुनि ते वञनि पिया। शहीदनि खे वरी बेहक जे लाइ जॻह किथे मिली? अल्लाह पंहिंजे अर्श जे हेठां नूरानी किंदील हणी ॾिननि, उन नूरानी किंदीलनि में शहीद वेहनि पिया। शहीद जो त हेॾो मक़ाम असांखे, असांजे पोयनि खे के ख़बर पई? उहे त ईअं पिया सम्झंदे हे वीचारा मरी विया, ए हलिया विया। ऐं उन्हनि शहीदनि सहाबनि तमन्ना कई लाइत इख्वानना यअलमून बिमा सना अल्लाहु इलैना, काश असांजे भाइरनि खे ख़बर पई त असां शहीदनि खे रब केॾा मक़ाम ॾिना।
अल्लाह ताला फरमायो शहीदो घबरायो न तहां जी चाहता ख्वाहिशा त असां जे मकाम मर्तबे जी मुसलमानन के खबर पवे मां मदीने दे मीर ते कुरान लाया तो उन हबीब के तू बुधाया हबीब ए पंजे उम्मत के पैगाम दे त घबराइन न परेशान न थियन मता शहीदन जी दर्दन के दिसी उन जी जिस्मन के दिसी उन जे लाशन के दिसी ये समझन त मरी विया शहीद मरदा न शहीद मार पवट हयात जिंदा हुंदा है। आवाज शहीद तो शान वारा या न हथ खणी गाला राजा चे जा जिंदा आहिन जिंदा पर वर जा प्यारा जिंदा थकल हो फकीरा मोकल वठा बस दुआ करूं पर जी हिम्मत हुजे तो कुछ साथ मूसा दियो परे खायो तो कुछ थक लाया मैं जिंदा आहिन जिंदा पर वर जा प्यारा अंबिया शुहदा औलिया अल्लाह जिंदा आहिन ताबिल खड़ी चे जा जिंदा आहिन जिंदा पर वर जा प्यारा जिंदा अने सबई चवंदव सब चवंदव मुल्ला जेके वन ओए छा चवंदा शहीद जिंदा शहीदन के बोल लचो कुरान तो चे आई वरी नबी सही जे नारे नऊज बिल्ला छा चवंदा नबी न जिंदा कोने अरे शहीद जो दर्जो नबी का हेठ अगर ओह जिंदा वा ॻाल्हाए जा त मदीने जो साईं पंहिंजे मज़ार में जिंदा आहे या न आहे हयात आहे या न गौसे आज़म दस्तगीर सर करे चए या रसूल अल्लाह उन्जुर हालना या हबीब अल्लाह इस्मा कालना ए दस्तगीर जा सदर या रसूल अल्लाह उन्जुर हालना या हबीब अल्लाह इस्मा का इन्ननी फी बहरे गम मुग़रक़ुन खुज़ यदी सहिल लना अश्कालना चाओ या रसूल अल्लाह ओ जोर सा जो मदीने जी दुआ कई लब्बैक लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक लब्बैक या रसूल अल्लाह बादशाह भी राजा सदत या रसूल अल्लाह उन्जुर हालना या हबीब अल्लाह इस्मा क़ाब या रसूल अल्लाह उन्जुर हालना या हबीब अल्लाह इस्मा का इन्ननी फी बहरे गम मुग़रक़ुन खुज़ यदी सहिल लना अश्का शहीद जिंदा त मदीने जो मीर वे डारिया गाला चो मदीने जो मीर वे हयाता जिंदा वा शहीद त सब शान वारा आदम का वठी करे सोहणे नबी जे ज़माने ताई अज ताई कई शहीद थिया पर जे जी जलमा ओ हुसैन ॾियो उनमा उखे जो सलाम आहे महबूब जी न्याणी बतूल भली ज़हरा के जो सलाम आहे बेशक छापा गभला उन जा महबूब चुम्या हा जप उन जा
मुनकिरन के केड़ी खबर है बेशक छापा कबला उन जा महबूब चुम्या हा चप उन जा इदरीस उन जी बदल वे आई लगा के जो सलाम माहे महबूब जी न्याड़ी बतूल भली वडेरा न चवर फकीर चवर महबूब जी न्याड़ी बतूल भली ज़हरा के जो सलाम खुशबू बन जी बेओसा रो घर जे घर में ओही दिल पर जे जा एक सुह रोही शरफ मिलो ओ न जा एक मुँह जो सलाम मागे महबूब जी न्याड़ी बतूल भली ज़हरा के मुँह जो सलाम आहे बई शहजादा शान वारा हजरत उसामा बिन ज़ैद रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमायो जो हिकिड़े दफ़े मूंखे कमु हो नबी साईं में आयुस दरवाज़ो ठड़कायम सलाम अलैकुम या रसूल अल्लाह सरकार दर खोलियो दर जो खोलियो तो कंबल पातल हुन सियारे जी मौसम हुई मां अर्ज कयो साईं हिन कम जे लाइ आयुम ऐं नबी साईं जा सहाबी मिठड़ा दर जॾहिं ठड़काईंदा न त ही जेके अंगुरनि जा ही हिस्सो बि न ही हीअं करे अदब सां आस्ते आस्ते त किथे हुज़ूर जे दरबार जी गुस्ताखी न थी पवे वहाबिन ऐं साहबिन जे अक़ीदे में फ़र्क़ अथव वहाबी चवंदा असां जहिड़ो अबाजी असां जहिड़ो आहे त असीं पाण जहिड़े जे दर खे त इहे ठड़काईंदासीं छा असां जहिड़ो आहे दर खे कुट सट लठियूं पिण निकिरो ॿाहिरि वञा मूं जहिड़ो ईंदूं पर नबी जे साहबन जो अक़ीदो आहे त मुस्तफ़ा बेमिसल जो त मुझे महबूब जो मटल मिसल कोना जे न थई पक भला पेश कर रानीपुर में मोकल थई एंगोरजा में आई गंबट में मोरे टोटल दुनिया में तोखे मोकला अरे मुझे महबूब जो मट मिसल कोन आ जे न थई पक भला पेश कर सोने नगदार निर्मल नबीउल हुदा जेड़ो मुनकिर मुला पेश कर पे थे झुकी वणन सजदा कया जी अग्या से भजी साम प्या जानवर जे अग्या अड़े जे जवी थो तो जेड़ो आगे नबी तुम बे अड़ी दुआ पेश कर दरवाजो ठड़काए अंदर पाना कंबल वेड़ेलो निकरी आया सुभान अल्लाह मा अजमलक मा अकमलक मा अहसनक पीर मेरे लिशा जो सईवा जितना सुना हो दीदार थींदो पर असा ता जो निगाहों सुठियूं न रहियूं बेटा जो त अखियूं ओही धार जैसा पसी प्रिय की बेडे कीन निहार सजन रीसारा घणो नजर जी हिफाजत करनी पवंदी दरवाजो जो खोलियो अंदरा पान निकता कंबल वेड़ियल मां ॾिठो त कंबल में अंदर काशी मूंखे ईअं लॻी त साईं करीमन जे आहे अर्ज़ कयम ओ दिलबर कम मुझो थियो पर यो कंबल में तव्हां जे कुझु ॾिसण में थो मूंखे अचे पर हीअं मथे कयूं फइदा हुवल हसन वल हुसैन
हिकड़े कुल्हे ते इमाम हसन बे ते हुसैन हीअं पाण हीअं पंहिंजे सीने सां आम सीनू कोन्हे। अल्लामा सादुद्दीन तफ्ताज़ानी जा किताब दरसे निज़ामी में पढ़ाइबा आहिनि। मुख्तसरुल मानी, मतनुत तहज़ीब ऐं शरह अक़ाइद नस्फिया मुतव्वल, उन खां अलावा जेसी ते मौलवी न पढ़े त मौलवी न आहे। ॿुधो ॾुखिया किताब जॾो पढ़ण जे दौरान उस्ताद वरी के सख्त टोकूं कंदासि। हिकिड़े दफ़े रुनई रात जो टाइम अखियुनि मां लुड़क गड़ियसि, ख्वाब में निहारी तो तुंहिंजी झलक ॾिसी हैरान थिया सुल्तान हज़ारे मान रोगो ॾिसी चादर मुंह ते चेहरो ढकियल मस्तान हज़ारे मान रुगो। साईं करीम फरमाए मौलवी साहब हेॾे चीज़ ॾाढियूं मुदे टोकूं कयूं मौलवी फरमाए इफ्ताह फाक वात खोल, वात खोले वात जो खोली करीमन पंहिंजे वात जो पानी ओला मौलाना सादुद्दीन जे वात में विधो। सुबह जो टाइम थियो, उस्ताद सबक ते तकरीर कई। हिन तकरीर ते हिकड़ो सवाल, ॿियो सवाल, टियों सवाल निहारे थो चे सादुद्दीन ही या ॿियो चे थो सादुद्दीन तू त जडड़ो हुई, इहा मेहरबानी तो ते किथां थी? ते तो ये सब तुम्हारा करम ए आका। चओ बाबा चओ तव्हां बि चयो तव्हां ते कर्म थियो तो जेके पाण चाहिनि उन्हनि खां कराईंदा महफ़िलूं, अॻे बस जी ॻाल्हि न आहे। चओ ये सब तुम्हारा करम है के बात अभी तक बनी होगी है कोई सलीका है आरज़ू का। साईं दुनिया मुखे सादुद्दीन पे जे साईं मुखे टोकूं कयो जो हेड़ो हेड़ो पर मुंहिंजो कम ठहला त मना का त मेहरबानी आहे कोई सलीका है आरज़ू का न बंदगी मेरी बंदगी है ये सब तुम्हारा कर्म है। जंहिंजे सीनन खे नबी पंहिंजे सीनन सां मिलाई तरबियत आ। हिकिड़े दफ़े मदीने में सदके जूं क़त्लूं आयूं, इमाम हुसैन करीम हिकिड़ी कतल ही वात में विधी पाण फरमायो हिकिड़ी कतल सदके जी नंढड़ो कोशिश कई त कढां तकड़ी नाना फरमाइन पिया पर राजभरो कठी न पियो सके। आखिर नबी सही हथ में अंगूर ॾेई छिके बाहर कढियो, बाहर कहीं फरमायो सदको मेरा ज़कात माल जी मेरा मुंहिंजा बच्चा मेर जे वेझो न वेंदा। ऐं असां जा माण्हू अॼु छा चवंदा साईं भला सैयद मेरो तब सवा सेरो वाड़े वाड़े सैयद मेरो छो थींदो? नबी तो जे सैयद हराम जे वेझो न वञे, सैयद शराब जे वेझो न वञे, सैयद बुराई जे वेझो न वञे, सैयद सदके जे वेझो न वञे, सैयद ज़कात जे वेझो न वञे, छो त तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर आ गया चेहरे
मुबारक पर पसीना नूर का चजकूहे आईने नूर तेरा सब घराना नूर का। हजरत बीबी उम्मे सलमा जो हिकिड़ो दफ़ो मां आयसि नबी से जे हंज में इमाम हुसैन, वो इमाम हुसैन के खयो पाण रोअन पिया। मां चयो साईं नंढड़ा खणबान त रोबो अच्छा, पाण फरमायो त ही मुंहिंजो नंढड़ो आम नंढड़ो कोन्हे, हींअर हिकिड़ो मलाइक मूं वटि आयो जेको कॾहिं बि ज़मीन ते कोन लथो आहे, सॼी ज़िंदगी मुंहिंजी ख़िदमत में न आयो, अॼु मूं वटि आयो, मूंखे चई ओ दिलबर जंहिं कंध ते चुमियूं पियो ॾींसि इन कंध खे शहीद कयो वेंदो। सुहिणा नबी अखियुनि में लुढ़कनि पर पिट कोन, सट कोन, धक्कन जी आहिनि त सुनन जी किताब में हिकिड़े में कोन्हे जो नबीअ खे ख़बर हुजे अमा साइण सची ख़ातून जन्नत खे ख़बर आई, अली उल मुर्तज़ा शेर खुदा खे ख़बर आई हुई न, इमाम हसन खे ख़बर हुई न, इमाम हुसैन खे ख़बर हुई न, ओ इमाम पाण धक कोन आया, हज़रत अली मुर्तज़ा धक न आया, असां त उन्हनि जी सुन्नत अदा कंदासीं या ॿियनि जी, असी जनासी हयात आहे हुसैन मुंहिंजो, हुसैन जिंदा इमाम आहे। कमियूं असां में हन त अॼु बि जे नज़र करे त बेड़ा पार, हयात आहे हुसैन मुंहिंजो, हुसैन जिंदा इमाम, खुदा जी नाली शहीद थियो वा इनी अला पेट को हराम आहे हयात। आजी गुलाम नबी दा सिर्फ जो पेट को मां वरी कुछ मिड़ी तुकू मिलायस तो इनी अला सट को हराम, इनी अला कुट को हराम। असा जा वरी के चंदा न सी सट को बि न, कुट को बि न, ठुशको हलकड़ो बस मां हणंदो आ, दुखा मूंखे इमाम जो मां मरियो थो। अरे मां चयो त इमाम जो इन्हनि में छा वञे, इन्हनि जो इमाम में छा, इमाम निमाज़ी आ, हे बेनिमाज़ी इमाम आलिम आ, हिननि में आलिम ई कोन्हे, सिर्फ पटके जो ई ॾाढ़ी जो नालो आलिम जा, इमाम में इमाम हाफ़िज़ आ, हिननि जेके चेहरे जा अॼु ताईं को हिकिड़ो हाफ़िज़ वठी अचनि, रानीपुर मोरो शाहपुर भला जेके खे ज़ोरी पटको ॿधाए वठी आया त असीं बि इहे बेपीरा न आहियूं, इम्तिहान अहिड़ो वठंदासीं न जो दुनिया बि यादि कंदी, क़यामत ते ही असांखे यादि करे ॾेखारी। हयात आहे हुसैन मुंहिंजो, हुसैन जिंदा इमाम, खुदा जी नाली शहीद थियो वा इनी अला सट को ओ पिट को ओ निंड में जीवे ओ पिट को ओ सट को ओ कुट को हराम आहे हयात आ हुसैन हसतिया पर मुसलमान, हुसैन सुनो न तो सुनिया तो। किन किन बात में प्युतन, किन गंद शराब भंग हुसैन, अरे मां जो शर्म कर, खुदा जो कसम एड़न जा नाला सी जो तो बिना वजू जी बिना न वता थो न वठंदासी पाक हनिया ने करा। हुसैन हसतिया पर मुसलमान, हुसैन सुनो लतो सुनिया तो नकी वजू कई नवात धोती तो नाम जणगी मिड़ैया जातो, नबी चुमियो नहीं चुमे सहर इमाम यारकूत नाम, इमाम आली मकाम करबला जे मैदान में जद तशरीफ खणी आया, राजपरो सजी करबला जी तारीख खणो,
अव्वल का वठी आखिर ताईं ओ शियन जूं तारीखूं खणो, ओ सुन्नन जूं तारीखूं खणो। इमाम रणन ताहन कुटन बेसब्री न या अय्युहल्लज़ीन आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलाति इन्नल्लाह मअस्साबिरीन। इन ते अमल करे ॾेखारियो पर्देदार न्याणियूं इमाम अली अकबर, इमाम अली असगर, इमाम ज़ैनुल आबिदीन, टोटल जा टोटल मोहम्मद करीम जा बचड़ा ए बेसब्री करण वारा ए कुरान जूं लोलियूं पिया ॾियण किथे पिया पढ़ण। अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फीहि हुदल लिल मुत्तकीन अल्लज़ीन युमिनून बिल गैबि व युकीमून अस्सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। किताब पढ़ण पिया यासीन वल कुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन। किथे पढ़ण पिया अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम। किथे पढ़ण पिया तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। बेसब्री तो हुई कान कुरान ही कुरान जन्म कुरान जो हाफिज़ीन आहे कुरान जी ॼाण ही न ओहे हुसैन जा गुलाम कीअं थींदा। 10 मुहर्रम जी रात आई हज़रत इमाम आली मकाम सर गोडन ते रखियो जिक्र में लाई दिल पर दिल विच तेरे तेरे देखणदे हल फेरे तेरे देखणदे हल फेर। इश्क जूं जेके झलकियूं आशिक जे दिल में उहे महबूब जरा वेठल हूंदो पो छा चवंदो जब लाई दिल पर दिल विच तेरे तेरे देखणदे हल फेरे राज पर चवन तेरे देखणदे हल फेर। असां जो सही इमाम सही तू करबला में नबी तुझो मदीने में किथा दीदार थींदी ते तो इहा दिल मेहराब मुसल्ला इहा दिल है अर्शे मुअल्ला इहा दिल है तूरे तजल्ला इहा दिल है तूरे तजल्ला अल्लाह इहा दिल है तूरे तजल्ला हर दिल विच असलौनी तेरे ने खणदे हम फेरे हथकड़ी जो तेरे देखण दे हम फेरे तेरे देखण दे हम फेरे। कंध हेठ कयो ए नाने जी दीदार में बीबी ज़ैनब सानी फातिमा साइण जी सच्ची न्याणी पर्देदार मथा आई। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह वालेकुम सलाम। साईं परेशान आयो छा? पाण फरमाए परेशान मां थिया मां को बुज़दिल आया छा डडियूं मां कया मां को डिजूं आया छा अली मुर्तजा जी औलाद है मां डिजण वारो न है हीयर मुखे मुझे नानी ज़ियारत कराई साईं पिया फरमाए हुसैन सुबह तुझो इम्तिहान रोजे सा हूंदे तुझो इंतजाम जन्नत में थियला 10 मुहर्रम ते जॾहिं आल बेत शहीद थी विया साथी शहीद थी विया इमाम आली मकाम पान करबला जे मैदान में पिया चल हजरत बीबी शरबानू संदन घरवारी वाथी चवे सोना हुसैन तुम्हें मुझो कम आ हिकड़ो पान फरमायो शरबानू तू ईरान जे बादशाह जी न्याणी आही
इहो इन्हनि खां पुछो चाचनि चिबड़नि खां त ईरान जे बादशाह जी न्याणी जेका इमाम हुसैन जे निकाह में पहिरीं इमाम जी घरवारी आहे, इहा निकाह में के कराए ॾिनी? हज़रत उमर फारूक खुद शियन जी किताब उसूल काफी में लिखल आहे, ॿियनि मोतबर किताबनि में लिखल आहे। इहा उहा शरबानू आहे जेका हज़रत उमर इमाम हुसैन जे निकाह में ॾिनी। उहा थी चवे साईं कम पाण फरमायूं मूंखे मुंहिंजा हक़ माफ़ कजां, बादशाह जी न्याणी हई, मतां तोखे तकलीफ़ आई हुजे, मां दीन जे करे इस्लाम जे करे मैदान ते आयो हा, साईं शर्मिंदो न कर, हिकिड़ो अर्ज़ करणो आहे। रात इन करबला जे मैदान में हिकिड़ो ख्वाब ॾिठो थम, उन ख्वाब खे तुंहिंजे साम्हूं बयान करण थी चाहियां। छा ख्वाब ॾिठो अथई? ख्वाब में पई ॾिसां हिन मैदान में हिकिड़ी पर्देदार न्याणी आहे, मूंखे थी चए शहरबानू फरियो ॾे त फरियो ॾियां। मां चयो छाजे लाइ थी फरियो घुरी? उन पर्देदार न्याणी चयो मूंखे सुञाणी नथी, तूं पोइ पढ़ण जी आई हई, मां परियां हली वई हुयमि, बेटी सुन में फातिमा हो बिरत शाहे मशरिकैन, सुबह इस मकतल में लेटेगा मेरा प्यारा हुसैन। अमा फरिए के जा कहती है ये थी इसलिए मैं झाड़ती हूँ करबला की ये जमीन, चुभ न जाए उस के ज़ख्मों में कोई कंकर कहीं। या गाल बेटा ही सही कही, दाढ़ी रत रत्यास दंत मोती गुल जा, चूनी माह चंद्र जे पिड़ में पेशान्यास, अल्लाह नूर समावाते वल अर्दे जलबो जमीन्यास। ककरा या गाल ककरा फरमाए तो ककरा कर बला जा मादर थे मेड़ास, फटन ता रत फुड़ा अली थे उगियास, सही मिड़ई माफ कयास, खालिक बदले खून जे पर्देदार न्याणी आई। पाण फरमायो हाणे मां वञा भली वञो मैदाने करबला ते और राजपरम जे जलसे में अचण वारो इमाम हुसैन अली जो शेर, अली जो पगदार, मदीने जे मीर जे पग जो साहिब, शाह हस्त हुसैन, बादशाह हस्त हुसैन, दीन हस्त हुसैन, दीन पना हस्त हुसैन, सरदाद नदाद दस्त दर दस्त यजीद, हक्का के बिना इला इला हस्त हुसैन। ओ हुसैन मैदान में आयो, जिस्म ते भाला हलायो, तीर हलायो, नेजा हलायो, खंजर हया थन राज परो। ओ तारीख जे किताबन में पढ़ो, हिकड़ो बि अहिड़ी जगह काने जिते तीर न हुजे, तलवारूं न हुजन। पाण तीरन जे जख्मन जे करे मदीने जे साईं जे कुलन जो स्वार जमीन ते तशरीफ खणी आयो, मथा शिमर आयो। असल लफ्ज़ आहे शमर, काफिया में आहे, इल्मुल लहव में किताब काफिया शमर व दर्रब, पर बहराड़ी वारा जो चवंदा शिमर ते करे मां बि चवां थो शिमर, मां जे शमर चवां था जो नाले हिकिड़ो नओं नालो ठाहियो अथसि, शिमर मथां आयो। पाण फरमाइनि पिया तोखे कहिड़ी ख़बर करबला में आयो कुर्बान थियण केर आहे। पढ़ायो अल्लाह खुश करे मदीनो नसीब कंदो इंशाअल्लाह ताला। माशाअल्लाह दुआ वती हाणे कुछ सुभान अल्लाह चई थवे तोखे केड़ी खबर करबला में
आयो कुर्बान थियण केर आहे जंहिंजो नानू मोहम्मद ऐं बाबो अली अल्लाह जो शेर आ नाही वाकिफ असांजे नसुल खां आयूं शिमरा बहादुर असुल खां हथ मथे करी जो सुभान अल्लाह नहीं वाकिफ असांजे नसुल खां आयूं शिमरा बहादुर असुल होते हटंदासी हरगिज़ नहाणी अञा अॻिते रखियो पेरवाही साए जुगरो परे दी भी सजदे में सर रखा अरे इस नवा से पर मोहम्मद मुस्तफा को नाज है इसकी हिम्मत पर अली शेरे खुदा को ना सजदे तो सबने किए इसका नया अंदाज है और आज पर हुसैन ने वो सजदा किया जिस पर खुदा को नाज है सर सजदे में बयान कंदे कदे 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 शर्म थो अची सजी असी अदाई तमाशाई बनजी वियासी बस हजरत इमाम अली मकाम दीन जी करे इस्लाम जी करे हुसैन घर ना शहीद होता तो आज घर घर यजीद होता हाणे तो एड़ा पैदा थी विया अथव जेके चंदा यजीद सुठो हो यजीद जे बारे में सुठा लफ्ज़ मां चयो मदीने जी साईं जी कुल्हन जी स्वार के जेको ईज़ा आई चई न ईज़ा ई कोन हे ॼण चाचो वकील थस ईज़ा ई कोन असांजो पीउ हो न असांजे बाबे ईज़ा न कोन असांजे बाबे हीअं कोन कयो न असांजे अड़े मां चयो तवातुर सां जॾहिं उम्मत में तवातुर जो मतलब छा आहे तवातुर जो मतलब लॻा सवी हज़ारे माण्हू अॼु ताईं इन ॻाल्हि ते शाहिद आहिनि कॾहिं इहो ॿुधो त यज़ीद मुलवस न हो ॻाल्हायो छो नथा सभु छा था चओ त यज़ीद जो हथ हो या न नबी से फरमाया ला तजतमे उम्मती अला दलालती मोजी उम्मत गुमराही ते इज्तिमा न कंदी ब माण्हू चवनि यज़ीद हो पोकड़ी बि ॻाल्हि राणीपुर मोरो शाहपुर मक्को मदीनू टोटल जा टोटल चवनि था त यज़ीद मुलवस आहे तई बि छा था चओ यज़ीद मुलवस आहे दलील कहिड़ा आहिनि कई आहिनि हिकिड़ो त जॾहिं इमाम पाक जो सर मुबारक आयो सो साम्हूं लठ खणी चपन ते हयई अदब वारो ईअं न कंदो अदब वारो छा चवंदो त या हुसैन इब्ने अली को दे सलाम असल में मां थकल आया तकरीर घणी कोन कया पर हाणे किस्मती राजपुरन जलसो रखियो आ चंगू त पगर कढाव त वरी त याद न कयो या हुसैन इब्ने अली ओ दे सलाम शेरे हक शेरे जली ओ दे अर्ज हिन इदरीस जो मिठड़ा मनी आहते है कर हली हो दे सलाम यजीद पलीत मुझे वाल से किताब लिखियो अतरदीदुल कवी अला मन युहिब्बु यजीद अल गवी यजीद जे यारन जी तरदीद असी चुंदा यजीद सा सा जी यारी ना एकड़ो शेर मुखे अडो वणदो आ ओ मां ता के बुधाया जेको यजीद जे यारन जे लावा छाई त ये तेरे दिल में कैसी गिरह पड़ी तुझे उससे इतना हसद है क्यों तो भला इमाम सा साड़ छुआ सड़े तो मरे पलीद छो ये तेरे दिल में कैसी
गिर पड़ी, तुझे उस से इतना हसद है क्यों जो नबी के आँख का नूर है, जो अली के दिल का करा। उन्हन के जोजे के यजीद जा यार चेजोन ये जो कभी पूछ अपने ज़मीर से, कभी देख अपने खमीर में, अरे जो मिट गया वो यजीद था, जो न मिट सका वो हुसैन है। अजब हुसैन करीम जो नालो जिंदा हुआ सजी दुनिया में, पर असीं चवंदा आहियूं त इमाम जे नाले सां असांखे नफ़रत कान्हे, असां पाण ज़िक्र करण वारा, पर शरीयत जे दायरे जे अंदर छा दा ॻाल्हायो, छो था ॻाल्हायो, मदीने वञो ॻाल्हायो, अला करबला नसीब करे ॻाल्हायो, अला बगदाद शरीफ नसीब करे हाणे त ॻाल्हायो। शरीयत जे करे इमाम कुर्बानी ॾिनी ऐं असीं वरी शरीयत जूं धज्जूं उड़ायूं, शरीयत जे बारे में बुरा लफ़्ज़ चऊं। अञा मुल्लन जी शरीयत न आहे, शरीयत मदीने जे साईं जी आ, जे करे इमाम आली मकाम शहादत जो दर्जो माणियो। असीं जो शरीयत जे अंदर जे कॾहिं का शइ मनावा त मनावा, वरना नबी करीम जे डोटे जूं माण्हू ख़िदमतूं कोन कनि छा। अॼु जे सैयदनि जूं कोन था कनि, तव्हांजे इलाइक़े में सैयद खोड़नि अचनि वे पेरे पउन हथ चुमोन, जे खीसे में सत हूंदो त पेशाब ॾियोन। इमाम पाक जी ख़िदमत माण्हू कोन कनि छा, पर इमाम पाक शरीयत जे करे पलीत सां टक्कर हणी पंहिंजा बचड़ा कुर्बान कया, घर खे छॾियो ऐं सर सजदे में रखे फरमायूं त यार तू ना जान की उम्मत को बख्श दे, सुल्ताने तो जहान की उम्मत को बख्श दे। साईं क़िबला इमाम साईं तो एडियूं तकलीफ़ूं ॾिठियूं, बचड़ा वठी में पुट शहीद कराई, छो कई क़िबला, छो कई? इमाम चो बुद्धो बुद्धो भला, ये सब मुसीबतें हैं उम्मत के वास्ते, और मैंने घर लुटाया उम्मत के वास्ते। पर उम्मत एड़ी थी वही जो हुसैन करीम जो तरीको छॾे ॾिनई। कोशिश कयो 5 टेम नमाज पढ़ो, जो इंशाअल्लाह ताला हथ मथे खणी जो इंशाअल्लाह ताला, हींअर त इंशाअल्लाह जी हींअर इंशाअल्लाह पोइ भला माशाअल्लाह। ओ हिकिड़े हमरा जी ॻाल्हि कंदा आहिनि, जो मेहूं हुयूं मस्जिद में, पेशमाम चिड़ाको जलाली बाबा उन हुन जूं मेहूं ॿधी छॾियूं। आयो साईं अस्सलाम वालेकुम, वालेकुम सलाम। साईं मेहूं त मूंखे ॾे काए वञा, हींअर आयो आहे ॾुही भला खीर खपाईंदुसि, मेहूं वरी तव्हांखे शर्म नथो अचे मस्जिद में छॾींदो चई साईं मूंखे कहिड़ी ख़बर, आयूं आहिनि महिरबानी कयो ॿियो त न मेहूं न ॾींदुसि। आख़िर तंग जो थियो चई साईं मेहूं जानवर हन भुलिजी आयूं आहिनि, असां मां कॾहिं का पहराई आहे मस्जिद में, सवारी इहे बि न हुजे जो भुलिजी बि न वञो, इहे न कयो, इरादतन ऐं यकीन सां मस्जिद जी हाज़िरी ॾींदो, अल्लाह कंदो तव्हांजा बेड़ा पार थींदा। असांजो जेको मसलक आहे उहो सहाबा ऐं अहल बैत जी मोहब्बत वारो, जागो जागो थोरो, बस आखिरी गाल तो कया, सहाबा ऐं अहल बैत जी मोहब्बत। हाणे हे जमान नबी जा सहाबी सुठा नहा, मां जो तव्हां ॾिसो त अॼु ताईं हज़रत अबू बकर उमर गॾु सुतल अथसि। हिकिड़े आलम चयो ॿुधो ॻाल्हि त मुंहिंजो पीउ बि आलम हो, पोइ बाबा जी यारी ही हिकिड़े वॾेरे सां, बाबा चयो त हाणे वॾेरे वटि वञा भला, वॾेरे जी ओथा कही वॾी, बाबा आयो, बाबा जो अंदरि घिड़ियो त पंजाब में डेरा हूंदा जिनखे सिंधीअ में असीं ओताक चऊं, हाणे त असां वटि बि ओताकुनि जा सिस्टम हलिया विया, अॻे वॾियूं ओताकूं भला किथे किथे खणी हूंदियूं, उहे ओताक उनजी वॾे में वॾी ठहियल ही। बाबा जो अंदरि आयो त उन डेरे ते कुतो हिकिड़ो ॿधो पियो हो,
बाबा जी जो ॾिठो त कुत्ते बाबा खे ॾिठो भौंकण शुरू कई बहु बहु ए शुरू कई बाबा वरी छा कयो जी ज़मीन तां हिकिड़ो भितर खणी ऐं कुत्ते खे मौलवी माण्हू वरी मुंहुं भौंकी ईअं जो भितर हई त कुत्ते चयो त मालिक बि मुंहिंजे जे डेरो ऐं भितर बि मूंखे नी ए जो मौलवी जे पोयां लॻो मौलवी अॻियां कुत्तो पोयां ऐं मौलवी असीं गरा कुत्तो जे पोयां लॻे त छा था सम्झो बज बजा हुजे जेड़ी आख़िर मालिक अंदरां निकिरियो पियो आयो उन दिल में सोचियो त यार असां जे त मौलवी साहब खे कुत्तो पटे वींदो हाणे छा कयां परे करण करे ची ओ मौलवी साहब तकड़ो आहे ॾेरे हलिया मूंखे भाकुरन मौलवी चयो मां सकी वॾेरे खे भाकुर हयो त जेको कुत्तो मुंह ते भौंके पियो उन मुंहिंजा पेर चटण शुरू कया अब मां तव्हां खां थो पुछां त दुनिया जे कुत्ते खे बि लॼा त जेके मालिक जे भाकुर में हूंदा आहिनि उन्हनि ते भौंकबो न आहे अबू बकर ऐं उमर कंहिंजे भाकुर में आहिनि उन्हनि ते बि भौंकबो कोन्हे उन्हनि जा बि पेर चुमी दुनिया खे ॾेखारबो आहे त मालिकनि जे नौकरनि जी हीअं ग़ुलामी ॾिबी ऐं चइजा पण यार नबी दे यारां दा लाउडारा पछाड़ी में आवाज एड़ो डी जो राजपरन जा कन्न ही दिमाग खुलन बण यार नबी दे यारा वारे वा अल्लाह कारोबार में बरकत दी बण यार नबी दे यारा साईं मुखे शक्का माजो तो के शक कोने तो खे चक छिते जी का गिग लगी वई थी गिग हाने पर इंशाअल्लाह ताला उन जो इलाज तो खे रसां दो चीज़ दसो तो मेहरबानी कयो मां तो छिते जी गिग में मरी वियुसि माजो बिस्मिल्लाह शक हो वई थी चल मदीने इश्क हो वई थी चल मदीने देख तू जोड़ा मज़ारा बण यार नबी दे यारा बण यार नबी दे यार शमए रिसालत दा परवाना जांदा जिस्नु कुल ज़माना सुभान अल्लाह हथ मथे खणी सुभान अल्लाह चौधरी रानीपुर ताईं आवाज वञी है शमए रिसालत दा परवाना जांदा जिस्नु कुल ज़माना नाम सिद्दीक रफीक प्यारा साथी बनिया गारा दा बण यार नबी दे यारा दा बण यार नबी दे यारा दा माशाल्लाह ना कुछ हण जोर सा पड़दा लाउड बजी जोर सा यार नबी दे यारा दा इश्क हो वई ते चल मदीने इश्क हो वई ते चल मदीने वेख तू जोड़ा मज़ारा दा बण यार नबी दे यारा दा बण यार नबी दे यारा दा इश्क हो वई ते चल मदीने शक हो वई ते चल मदीने वेख तू जोड़ा मज़ारा दा बण यार नबी दे यारा दा नबी दे यारा दा सवाल कया था ना ने जेड़े वारा साईं वाज़ करे बुधायो त अले तशीय जो न्याज खाइण जायज़ आ या न अले तशीय वारा पहिरियां बुधाइंदा न्याज में विझन छा था इहो बुधाइंदा उन खां बाद में इंशाअल्लाह ताला पाण कोन बुधाइंदव कॾहिं न बुधाइंदव समझी त विया हूंदो छा छा विझन था छा हज़रत जायज़ कोन्हे पर इहो हक़ीक़त बि पुछो के शइ जी हक़ीक़त हुजे न हक़ीक़त पुछजो न बुधाइंदा जेका हिननि शइ लिखी आहे हक़ीक़त में ओ आ शइ ॾाढी बुरी आहे ॿुधाइण जहिड़ी कान्हे छा हज़रत अबू बकर सिद्दीक़ जिन खे खिलाफत नबी पाक पाण ॾेई विया या अबू बकर जंग करे वरिती नबी सही जी ज़ात बाबरका जी सेहत मुबारक सही कान ही पाण खिलाफत ॾिनो फरमायो मुरू अबा बकरिन फलयुसल्लि बिन्नास अबू बकर खे चयो त नमाज़ पढ़ाई ॿुधो अमा आयशा सिद्दीक़ा साइण उन चयो क़िबला तां जो मुसल्लो पाक आ मुंहिंजो बाबू कमज़ोर दिल आ सोचींदो त मुंहिंजो दिल पर हूंदो हो अॼु साईं कोन्हे मां मुसल्ले ते कीअं बीहां ॿुधो पाण सख़्त नाराज़ थिया
अबू बकर के चो अबू बकर के चो मौला अली नहजुल बलागा शीयन जो किताब उनमें मौला अली का पूछूं मौला तहां भला अबू बकर जी बेअत छो कई ही त चंदा त बेअत इन जे करे कई जो डिगी वियो तकियो माना डिगी वियो अली डिजंदो गालाए छो नथा मदीने वञो अली डिजंदो ता इयो पुछो जिन अली के ज़ोरी रसो विझी खणी आया अली बे अरे मां जो कुछ त हया कर अली मुर्तजा ओ अलिया जो लगाता था वो जब नारा तो खैबर तोड़ देता था हुक्म करता था दरिया को तो रास्ता छोड़ देता बुधो नबी से जो मौला अली का पुछूं नहजुल बलागा में साईं तहा अबू बकर जी बेअत छो कई पाण फरमायूं अबू बकर के मदीने जे साईं है इमामत जो मुसल्लो दिनो नठी इमामत में 17 नमाजूं घणियूं 17 नमाजूं अबू बकर अग्यां पढ़ायूं अली पोयां पढ़ियूं जिया इमामत सुगरा में अबू बकर असा जो इमाम ये वडी इमामत में अबू बकर असा जो इमाम सुभान अल्लाह। छा करबला जे बाबू इमा समझऊ हे तो जेत नबी से पान दिनिस पान जो जियूस मुसल्ले दे भी यारो से नमाज पढ़ाए ते जो मतलब आ त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पान च अली मौला पढ़ी नमाज छा करबला जे मैदान में हजरत इमाम हसन सागर हजरत अबू बकर बिन अली हजरत उमर बिन अली शहीद थिया छा हजरत हुसैन साहब अगर बाहर दफन थियल आहिन हाने इयो तो हिनन जे पंजे किताबन में लिखल त पहिरियों जेको करबला में अहल बेतन नबूवत जे खानदान आई मौला अली जे खानदान मा शहीद थियल हो उन जो नालो अबू बकर बिन अली 72 शहीदन ता पंजन किताबन में नाला खणी अचो गाल वाज़े थी वेंदी इंशाअल्लाह ताला हक ऐं बातिल उन जी ख़बर पइजी वेंदी साईं तुझे कारो कपड़ो ऐं कारो गिलाफ काबे ते जो चढ़ियल आहे वो झलियो छो था काबतुल्लाह जा अहकाम ॿिया आहिनि इंसान जा अहकाम ॿिया आहिनि गाल समझो था जे काबतुल्लाह के कारो गिलाफ चढ़ियल आहे ऐं तई चौदा जायज़ आहे त पोइ काबतुल्लाह जी तरफ सजदो था कयूं पोइ तव्हां खे बि सजदो कयूं ॻाल्हायो कोन सुभाणे ही चवंदा असांखे सजदो कयो जी छो जी काबे खे था कयूं पोइ इन जो जेको जवाब आहे न उहो साॻियो जवाब कारे कपिड़े जो आहे काबतुल्लाह जा ॿिया अहकाम आहिनि इंसान जा ॿिया अहकाम आहिनि उन जे बारे में असांजे सिंध जा वड़ा वड़ा पीर फकीर वली इमामुल आरफीन पीर से मोहम्मद राशिद रोज़ी धनी रहमतुल्लाह अलैह ए सभई अल्लाह जा कामिल वली जरे मना करे विया बाबा न पायो और बुजुर्गन जी फतवा कदे कदे उर्फ जे एतबार से हुंदी आ हिकड़े हंद हिकड़ी फतवा वा बे हंद बी फतवा वा इए तो कोने सुभाणे के आलम जी फतवा खणी अचे चवन अदा ता जे फलाणे आलम लिखियो आ असा जो फलाणे लिखियो पर आहे किथां जो असा जे सिंध जे आलमन जरे फतवा हराम जी दिनी आ असी भी चौंदा हराम इंशाअल्लाह ताला सी कोन पैंदासी ए रूहानी जे के मानु न तावीज़ात अमलियात वारा ओहे भी चान था त कारो कपड़ो पायण सा इंसान के जिन्नात वठंदी आ परी जो असर थींदो आ बुजुर्ग जे गाल खां झलींदा उन में हिकमत हुंदी आ वाने जे घणो शौक त परियूं चढ़ी वञन वे पो ता जी मर्जी आ वरी कारा कपड़ा पायो कारो मुंह त कोन कंदो पर मथो जे ढकियो पो ता जी मर्जी आ अल्लाह ताला कंदो खैर व आखिर दवाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।